बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां अवां जो प्रिंसिपल प्रोफेसर मोहम्मद इरफान कलोड़ो। हिन वीडियो जे ज़रिए ऑडियो ऐं वीडियो जेको मैसेज आहे उन जो जेको बुनियादी सबबु आहे त जेके बि शागिर्द उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू में 12हें में असां वटि इनरोल्ड आहिनि, उन्हनि सभिनी जे लाइ असां MD कैट ऐं ई कैट जो सिलसिलो हलायोसीं जेको 15 ॾींहंनि ताईं हलियो। उन्हनि क्लासुनि जे अंदरि असां शागिर्दनि खे इहो ई सेखारियोसीं त उन्हनि जूं जॾहिं प्रोफेशनल डिग्रीज़ लाइ टेस्टूं थियनि थियूं त उहे कहिड़े तरीक़े ते थींदियूं या उनजी जेकी फॉर्मेशन जा उनजो जेको फार्मूलो आहे उहो कहिड़े बुनियाद ते थींदो। त यकीनन उन्हनि मां काफ़ी सारनि शागिर्दनि इस्तिफ़ादो वरितो हूंदो। ऐं हिन वक़्तु बुनियादी तौर ते आउं हिकिड़ी लिंक हिन वीडियो सां गॾु फेसबुक ते, ट्विटर ते, व्हाट्सअप ते शेयर कयां पियो, जंहिंजो बुनियादी मक़सदु इहा आहे त इंटर जा उहे सभई शागिर्द जेके उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज में प्री मेडिकल ऐं प्री इंजीनियरिंग ग्रुप में इनरोल्ड आहिनि उहे सभई हिन लिंक ते क्लिक करे ऐं पंहिंजी डेटा जेको आहे सो शेयर कंदा। वज़ीर तालीम ऐं सेक्रेटरी एजुकेशन जे तरफ़ां हीअ सिंध जे कॉलेजनि में ही पहिरियों दफ़ो सिलसिलो शुरू कयो आहे, जंहिंसां अवां जो ॿार प्रोफेशनल जेके बि यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि में दाख़िला कीअं वठी सघनि था या उन्हनि जो जेको कोर्स आहे उहो कहिड़ो आहे, सिलेबस कहिड़ो आहे, उहो बि हिन सॼी लिंक में जेकी वेबसाइट आहे उन ते जेको आहे सो अवेलेबल आहे, उतां अवां डाउनलोड करे सघो था। जॾहिं बि अवां मेडिकल जी का टेस्ट ॾींदो, प्री इंजीनियरिंग जे हवाले सां टेस्ट ॾींदो या कंहिं ॿी यूनिवर्सिटी में जॾहिं तव्हां अपीयर थियो था, अटैम्प्ट ॾियो था, त तव्हांखे इहा आसानी थींदी त अवां वटि सिलेबस बि मौजूदु हूंदो ऐं जेको तरीक़ेकार हूंदो उहो बि असां तव्हां सां शेयर करे चुका आहियूं मुख़्तलिफ़ क्लासनि जे दौरान। हिन फार्म भरण खां पोइ यकीनन सेंट्रलाइज़ सिस्टम तहत इहे जेके टेस्टूं थींदियूं, उन टेस्टुनि में अवां जा ॿार वेहंदा, उन्हनि लाइ हिकिड़ो फ़ाइदो इहो थींदो त हुननि जो जेको पेशेंस आहे उहो डेवलप थींदो ऐं टेस्ट ॾियण जो जेको तरीक़ो आहे उहो उन खां जेको आहे हुनखे अवेयरनेस मिलंदी। त यकीनन ही हिकिड़ी फ़ाइदेमंद डेवलपमेंट आहे कॉलेज एजुकेशन जे तरफ़ां जेको पहिरियों दफ़ो असां वटि डेवलप थी आहे ऐं शागिर्दनि जे लाइ हिकिड़ी बहितरीनु ख़ुशख़बरी आहे। ऐं सभिनी शागिर्दनि खे इहा हिदायत कजे थी, वालिदैन खे इहा हिदायत कजे थी त बेराए महिरबानी पंहिंजे ॿारनि जा डिटेल स्पेशली ही जेकी डेवलपमेंट आहे उहा इंटर जे शागिर्दनि लाइ, इंटर जा जेके बि शागिर्द आहिनि अगरि उहे हिन लिंक ते वञी पंहिंजो प्रोफार्मा भरींदा त यकीनन उहे अॻी जेकी टेस्ट थींदी सेंट्रलाइज़ सिस्टम तहत उन में अपीयर थी सघंदा। हिन में जेकॾहिं 11हें क्लास जा ॿार जेके साइंस सां ताल्लुक़ु रखनि था, जेकॾहिं उहे बि अपीयर थियणु चाहिनि त उहो बि अटैम्प्ट ॾेई सघनि था। यकीनन ही बहितरीनु अपॉर्चुनिटी आहे, हिकु ई वक़्तु पूरे सिंध जे अंदरि उन्हनि सभिनी शागिर्दनि जे लाइ बहितरीनु अचीवमेंट थींदी ऐं उहे आराम सां पंहिंजो जेको आहे सो एंट्री टेस्ट जूं तयारियूं करे सघंदा। पाकिस्तान ज़िंदाबाद। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। मां आहियां अवां जो प्रिंसिपल प्रोफेसर मोहम्मद इरफान कलोड़ो। हिन वीडियो जे ज़रिए ऑडियो ऐं वीडियो जेको मैसेज आहे उन जो जेको बुनियादी सबबु आहे त जेके बि शागिर्द उस्ताद बुखारी गवर्नमेंट डिग्री कॉलेज दादू में 12हें में असां वटि इनरोल्ड आहिनि, उन्हनि सभिनी जे लाइ असां MD कैट ऐं ई कैट जो सिलसिलो हलायोसीं जेको 15 ॾींहंनि ताईं हलियो। उन्हनि क्लासुनि जे अंदरि असां शागिर्दनि खे इहो ई सेखारियोसीं त उन्हनि जूं जॾहिं प्रोफेशनल डिग्रीज़ लाइ टेस्टूं थियनि थियूं त उहे कहिड़े तरीक़े ते थींदियूं या उनजी जेकी फॉर्मेशन जा उनजो जेको फार्मूलो आहे उहो कहिड़े बुनियाद ते थींदो। त यकीनन उन्हनि मां काफ़ी सारनि शागिर्दनि इस्तिफ़ादो वरितो हूंदो। ऐं हिन वक़्तु बुनियादी तौर ते आउं हिकिड़ी लिंक हिन वीडियो सां गॾु फेसबुक ते, ट्विटर ते, व्हाट्सअप ते शेयर कयां पियो, जंहिंजो बुनियादी मक़सदु इहा आहे त इंटर जा उहे सभई शागिर्द जेके उस्ताद बुखारी डिग्री कॉलेज में प्री मेडिकल ऐं प्री इंजीनियरिंग ग्रुप में इनरोल्ड आहिनि उहे सभई हिन लिंक ते क्लिक करे ऐं पंहिंजी डेटा जेको आहे सो शेयर कंदा। वज़ीर तालीम ऐं सेक्रेटरी एजुकेशन जे तरफ़ां हीअ सिंध जे कॉलेजनि में ही पहिरियों दफ़ो सिलसिलो शुरू कयो आहे, जंहिंसां अवां जो ॿार प्रोफेशनल जेके बि यूनिवर्सिटीज़ आहिनि उन्हनि में दाख़िला कीअं वठी सघनि था या उन्हनि जो जेको कोर्स आहे उहो कहिड़ो आहे, सिलेबस कहिड़ो आहे, उहो बि हिन सॼी लिंक में जेकी वेबसाइट आहे उन ते जेको आहे सो अवेलेबल आहे, उतां अवां डाउनलोड करे सघो था। जॾहिं बि अवां मेडिकल जी का टेस्ट ॾींदो, प्री इंजीनियरिंग जे हवाले सां टेस्ट ॾींदो या कंहिं ॿी यूनिवर्सिटी में जॾहिं तव्हां अपीयर थियो था, अटैम्प्ट ॾियो था, त तव्हांखे इहा आसानी थींदी त अवां वटि सिलेबस बि मौजूदु हूंदो ऐं जेको तरीक़ेकार हूंदो उहो बि असां तव्हां सां शेयर करे चुका आहियूं मुख़्तलिफ़ क्लासनि जे दौरान। हिन फार्म भरण खां पोइ यकीनन सेंट्रलाइज़ सिस्टम तहत इहे जेके टेस्टूं थींदियूं, उन टेस्टुनि में अवां जा ॿार वेहंदा, उन्हनि लाइ हिकिड़ो फ़ाइदो इहो थींदो त हुननि जो जेको पेशेंस आहे उहो डेवलप थींदो ऐं
टेस्ट ॾियण जो जेको तरीक़ो आहे उहो उन खां जेको आहे हुनखे अवेयरनेस मिलंदी त यकीनन ही हिकिड़ी फ़ाइदेमंद डेवलपमेंट आहे कॉलेज एजुकेशन जे तरफ़ां जेको पहिरियों दफ़ो असां वटि डेवलप थी आहे ऐं शागिर्दनि जे लाइ हिकिड़ी बहितरीनु ख़ुशख़बरी आहे। ऐं सभिनी शागिर्दनि खे इहा हिदायत कजे थी, वालिदैन खे इहा हिदायत कजे थी त बेराए महिरबानी पंहिंजे ॿारनि जा डिटेल स्पेशली ही जेकी डेवलपमेंट आहे उहा इंटर जे शागिर्दनि लाइ, इंटर जा जेके बि शागिर्द आहिनि अगरि उहे हिन लिंक ते वञी पंहिंजो प्रोफार्मा